मादामत समावात वल अर्ज़ इल्ला मा शाअ रब्बुक, उन जे लाइ अल्लाह सिंह फरमाए ये जहन्नमी आहिनि। मादामत समावात वल अर्ज़, जेसिताईं जो आसमान ज़मीन आहे, मगर हीअ अल्लाह चाहे उन्हनि जो इन ख़ुलूद खे ख़तमु करे सघे थो, यानी फनाइयत। मुफ़सिरीन लिखनि था इन जी माना फनाइयत थी सघे थो, उनखे अलाह सी फना करे। वल्लाहु आलम, अल्लाह ॼाणे थो, इहा ख़बर कंहिंखे बि न आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे दीन जे रस्ते ते हलाए। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जी इत्तिबा नसीब फरमाए। अल्लाह साईं असांखे गुमराही खां ऐं अहिड़ी तरह गुमराहनि जे तालुकात खां अल्लाह तबारक व तआला उन जे मसरूआत खां अल्लाह साईं असांखे महफ़ूज़ रखे। मुस्लमाननि खे गोते अहिड़े क़िस्म जे जिन बि गुस्ताखी जिन में शाइबो आहे, चाहे उहे पाकिस्तान जा हुजनि चाहे गैर मुल्क जा हुजनि, उन्हनि जे मसरूआत खां बाइकाट कनि। उन्हनि जी जेके शयूं हुजनि उहे इस्तेमालु न कनि। दुकानदार आहे त उन खां का बि शइ न वठनि, सवारी वारो आहे त सवारी ते न चढ़नि। अहिड़ी तरह सां एतिरो इहो कम अज़ कम हिकिड़ो उनजे दीन जो सबूत आहे। माना हिन में दीन, इस्लाम, तालुक़ अलाह सां, अलाह जे रसूल सां, क़ुर सां आहे। इहो हिकिड़ो अदना में अदना हुनजो हिकिड़ी अलामत आहे जेका प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम ॿुधाई आहे। फरमान त ज़ालिक अज़फ़ुल ईमान, अज़फ़ुल ईमान आहे, कमज़ोर तरीन ईमान। ईमान त आहे, ईमान हुजणु वॾी ॻाल्हि आहे। कमज़ोरी कमज़ोर हुजे, जीअं हिकिड़ो माण्हू हूंदो आहे न, हिकिड़ो माण्हू वीचारो बीमार हूंदो आहे, कंहिंजो पीउ आहे, कंहिंजो कीअं आहे, औलाद आहे, बीमार थी पवंदो आहे, पोइ चवंदो आहे ज़िंदा आहे त ख़ुशि हूंदो आहे, वाह जीअरो त आहे। उनजे लाइ मुआल जो हथर मुसीबत मक़दूर हलंदो, पर ख़ुदा न ख़ासिता उहो मरी वियो त पोइ छा थींदो, कहिड़ो इलाजु कंदो हुनजो, कहिड़ी ख़िदमत कंदो। पीउ आहे त हुनजी छा ख़िदमत कंदो, कुझु न कंदो, छुटो मरी वियो। भली खणी वॾो बादशाह हुजे, मरी वियो त खणी वञी पूरी रस्म या जेका रस्म हूंदी हुनजी अदा कंदा। पर जेसिताईं ज़िंदा आहे त हुनजी ख़िदमत हलंदी, उहा हुनजे लाइ कंहिं हद ताईं बाहिस मसरत हूंदी। अहिड़ी तरह सां जेकॾहिं इस्लाम माण्हू जे दिलि में थोरो बि आहे, इहो वधी सघे थो, इन ते अलाह जी रहमत नाज़िल थी सघे थी। माना हिकिड़ी इस्लाम दीन जेकॾहिं क़ुर शरीफ़ में माण्हू जी दिलि में आहे त गोया अलाह जी रहमत जो नुज़ूल उते थी सघे थो। पर जेकर न हूंदो इस्लाम, बिल्कुलु माण्हू ख़ाली आहे, त पोइ इहो रहमत खां ख़ाली आहे। छो त अलाह साईं हिन जो ऐलान फरमायो, इन अल्लाह ला यग़फ़िरु युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। बस वल्लज़ीन कफ़रू अअमालुहुम कसराबिन बिक़ीअतिन यहसबुहु ज़माअनु माअ हत्ता इज़ा जाअहु लम यजिदु शैअन ववजदल्लाह इंदहु फवफ़ाहु हिसाबहु वल्लाहु सरीउल हिसाब। अल्लाह से ईमान कामिल नसीब करे।